सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पैरामेडिकल अमले पारां मुतालबनि जी मञता लाइ अस्पतालुनि में ओपीडी जो बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहरा कया विया। मेहड़ में सिहत खाते जे मुलाज़िमनि पारां वाजिद अली पहार, मुख़्तार खोसे, आज़म पवर, ज़ाहिद मैसर ॿिनि जी अॻवानी में एहतिजाज कंदे तालके अस्पताल जी ओपीडी जो बाइकाट कयो, जॾहिं त मुलाज़िमनि पारां तालके अस्पताल मेहड़ जे मुख गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई। सूबे देरो में पैरामेडिकल अमले ऐं डॉक्टरनि पारां ओपीडी जो बाइकाट कयो वियो, जंहिं करे अस्पताल आयल मरीज़ दरबदर थी विया। अमले सूबेदार जे सदर सुहेल मीरानी, सैयद सुबल शाह, नदीम शेख, आमिर शाहानी ॿिनि जी अॻवानी में एहतिजाज कयो। कंदकोट में भी पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन पारां मुतालबनि जी मञता लाइ ओपीडी जो मुकम्मल बाइकाट करे सिविल अस्पताल जे मेन गेट अॻियां भुख हड़ताल कई वई। हिन मौके ते अली हसन कमरानी, गोर्धन दास ऐं यंग डॉक्टर एसोसिएशन जे ज़िले सदर डॉक्टर तौफीक खोसे, जनरल सेक्रेटरी खलीक अनवर बाचकानी ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीर खान में पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां मुतालबनि जी मञता लाइ ओपीडी जो बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौके ते एहतिजाज जी अॻवानी कंदड़ मोहम्मद अशरफ कल्होड़े, रहमतुल्लाह बिरोही, यूसुफ संदील, यामीन बुरड़े ॿिनि चयो त कोरोना जहिड़ी ख़तरनाक सूरत में हेल्थ मुलाज़िम तमामु घणी रिस्क खणी ड्यूटियूं करे रहिया आहिनि, पर सिंध हुकूमत उन जा जाइज़ मुतालबा मञण लाइ तयार नाहे। गंबड़ जे गम्स अस्पताल में भी ग्रैंड अलायंस जे सॾ ते पैरामेडिकल अमले पारां ॿिए ॾींहं बि ओपीडी जो बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि सॼे मुल्क मां आयल मरीज़ सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया। खोसकी रूरल हेल्थ सेंटर में भी पैरामेडिकल स्टाफ पारां ओपीडी बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पैरामेडिकल अमले खोसकी जे सदर मीर मोहम्मद जतो जो चवणो हो त जेसिताईं सिंध सरकार उन जा जाइज़ मुतालबा तस्लीम नथी करे, तेसिताईं ओपीडी जो बाइकाट जारी रखियो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।